बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काछे जो आवाज़ पेज तां हिकु भेरो ॿीहर आऊं आहियां हैदर सिंधी अवां सां मुखातिब। दोस्तो, काफ़ी टाइम खां पोइ, तमामु घणे अरसे खां पोइ हिकु भेरो ॿीहर असां जेको आहे हिन काछे जे पेज ते बराह रास्त आया हूं। अॼु मूंसां साॻियो ई असांजो पुराणो दोस्त साथी ऐं सदाईं शहरी मसइलनि ते जेको आहे जिदोजहद कंदड़ कामरेड बख्शल जमाली मूंसां गॾु आहे, जंहिंसां अॻु में बि असां हिन ई फोरम ते कचहरियूं कयूं हुसीं ऐं हिन खां मालूमात वरिती हुईसीं हुन जे मसइलनि जे बारे में ऐं मुख़्तलिफ़ जेको इशूज़ आहिनि उन्हनि ते हिन सां ॻाल्हि ॿोल कईसीं। अॼु वरी जेको आहे काफ़ी वॾे मुदत खां पोइ मूं कामरेड खे इहा तकलीफ़ ॾिनी आहे त हू कुझु घड़ियूं असांखे ॾिए ऐं पंहिंजा मसइला ॿुधाए। थोरो पस मंज़र में तव्हांखे इहो मां ॿुधायां त कामरेड बख्शल जमाली शहरी इतिहाद जो इंतिहाई सरगर्म अॻुवाण आहे, कारकुन आहे ऐं हू वॾे जिदोजहद हुननि जे वॾे वक़्त खां वठी पॉलिश कंपनी जे ख़िलाफ़ु हुननि जी जिदोजहद हले पई। लॻभॻि उन्हनि खे अची 1 साल जो अरसो थियण वारो आहे। वधीक वरी मां पाण खां पुछंदोमांसि त हिननि जी जिदोजहद किथे पहुती आहे ऐं हिननि जा कहिड़ा इरादा आहिनि, हिन वक़्त ताईं हिननि खे कहिड़ा नतीजा मिलिया आहिनि। इन सभिनी इशूज़ ते, इन सभिनी जेके आहिनि हवालनि सां ऐं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेकॾहिं अव्हां मां बि कंहिं दोस्त खे कुझु सवाल पुछिणो आहे त बराए महिरबानी हू कमेंट्स बॉक्स में अची करे कमेंट्स करे त असीं ज़रूरु जेको आहे उन जो जवाब बि बख्शल खां वठंदासीं। बख्शल, तव्हांखे असां पंहिंजे हिन काछे जो आवाज़ पेज ते भलीकार चऊं था, तव्हांजी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। बख्शल, तव्हांजो जेको हीउ एहतजाज आहे उनखे केतिरो टाइम थियो आहे, इन में तव्हां हींअर ताईं केतिरा नतीजा हासिल कया आहिनि, इन जे बारे में थोरो असांखे ॿुधाइजो। केतिरो टाइम थियो आहे हिनखे? काछे जे हवाले सां टंडो रहीम ख़ान शहर पॉलिश कंपनी ख़िलाफ़ असांजे एहतजाज खे अॼु असांखे 352 ॾींहं गुज़री आहिनि। उन विच में जे नतीजा जेके मिलिया आहिनि असांखे उहे असांखे इहा ख़बर ज़रूरु पई आहे त असां वटि वॾियूं वॾियूं अहिड़ियूं आफ़तूं आहिनि जेके शायदि असांजे इन अमली कमनि में रुकावटूं हुजनि। अहिड़ा माण्हू खोड़ हूंदा जेके आया, यार ठीकु आहे, उन सां डील थी, उन जो कमु थी वियो, उहो हलियो वियो। मतिलबु अहिड़ियूं शयूं काफ़ी ॾिठियूंसीं इन रस्तनि ते, पर इनशाला पंहिंजो इरादो अटल आहे ऐं मंज़िल माणींदासीं इनशाला, इहा पका काछे वासियुनि सां। ऐं असांजे इलाइक़े में पाणी जूं खोटूं आहिनि, इस्पतालुनि जूं मसइला आहिनि, अलाए हज़ारे क़िस्म जा असांजा मसइला आहिनि। उन्हनि मसइलनि बाबति जेके कंपनीअ में मज़दूर कमु कनि था उन्हनि जे बारे में असांजो हिकिड़ो मज़दूर बि हुते कोन्हे को। इहे हज़ारे शिकायतूं असांजूं ज़रूरु आहिनि। सो उन हवाले सां हाणे कंपनी वारा पंज गते हुननि जी ठठ ठांगर आहे, हू वॾा माण्हू आहिनि, असां ग़रीब मिसकिन आहियूं। असां हींअर ताईं 352 ॾींहं ॿुधाया न? 352 ॾींहं तव्हांखे एहतजाज कंदे थिया आहिनि। इन वॾे अरसे में, वॾे मुदत में हींअर कंपनी जे तरफ़ां को मौक़िफ़, को माण्हू तव्हां वटि आयो आहे या हुननि तव्हांखे घुरायो आहे ॻाल्हियुनि जे हवाले सां? तव्हां छो वेठा आहियो, तव्हांजी डिमांड छा आहे, इन बारे में हुननि तव्हां का पुछा कई आहे? अलाए, इहा वॾी अफ़सोस आहे, मूंखे चवणो थो पए। इन मां कंपनी त कुझु बि न आहे, अचे हा, पर इन मां मुराद इहा आहे त असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, जिन खे असां वोट ॾेई करे ऐवाननि में आंदो आहे, किन खे असां वोट ॾेई करे उहो वज़ीर आला बि थी चुका आहिनि, पर उहे ई असांजा चूंडियल नुमाइंदा जेकॾहिं ख़ामोश आहिनि त सम्झूं था उहे उन्हनि सां मिलियल आहिनि। जेकॾहिं अहिड़ा माण्हू बि इन्हनि सां मिलियल आहिनि त पोइ त ज़ाहिर आहे कंपनी पंहिंजे जॻह ते ज़ाहिर ॾाढी आहे, हुअं ॾाढी आहे, पोइ हू कहिड़ियूं ॻाल्हियूं असां कंदी। जेकॾहिं उहे चूंडियल नुमाइंदा, हुननि खे कुझु थियणु खपे। असांजे इलाइक़नि मां अचनि था चूंडजी, हो वज़ीर आज़म जी सीट ते वञी वेहनि था, वज़ीर आला जी सीट ते वञी वेहनि था, मुख़्तलिफ़ पोस्टूं हुननि खे मिलनि थियूं, असां ई मोकिलींदा हुननि खे। असांखे जेतिरा ॾींहं थिया आहिनि असां हिते वेठे एहतजाज पिया कयूं, छा हुननि खे नज़र कोन पियो अचे, छा हुननि खे ख़बर कान्हे का? ओॾी महिल त ईंदा आहिनि इलेक्शन जे टाइम ते गाॾियूं आयूं, भई घुमंदा फिरंदा, भई फलाणो टंडो, फलाणो माण्हू, फलाणो इलाइक़ो, सभु मसइला आहिनि, उहे बि ॿुधण बि था। ऐं ठीकु आहे, उन खां पोइ मतिलबु असांजी का शइ कान्हे का, नज़र ई कान्हे का, न वरी एॾे तवजह ई आहे त एॾे का शइ थिए बि थी या न। ज़ाहिर आहे तमामु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। बख्शल जेका ॻाल्हि कई आहे बिल्कुलु सही आहे। असांजे ई हिन तक मां जेके आहिनि वोट खणी वॾनि वॾनि उहिदनि ते, असेंबलियुनि में, आला ऐवाननि में वेठल नुमाइंदा बि जेके आहिनि उहे काछे जे मसइलनि ते मुसलसल मुजरमानी ख़ामोशी इख़्तियार करे वेठा आहिनि। हुननि कॾहिं काछे वारनि जे हक़ में को आवाज़ न उथारियो आहे। ॾाढी बेहसी जी ॻाल्हि आहे। तव्हांजो छा इरादो आहे त लॻभॻि साल थियण वारो आहे, कुझु ॾींहंनि खां पोइ तव्हांजे हिन एहतजाज खे 1 साल मुकमल थियण वारो आहे, त उन खां पोइ तव्हांजो छा लाइ अमल हूंदो, या इहो ई हूंदो, ईअं ई तव्हांजो एहतजाज हलंदो रहंदो, या इन खे समेटींदो, या इन खां पोइ तव्हांजो ॿियो कहिड़ो स्टेप हूंदो?
अल्लाह ख़ैर करे इंशाल्लाह जेकॾहिं साल असांजो जॾहिं पूरो थी वेंदो असांखे उमेद आहे त इंशाल्लाह इन साल विच में असांजो ज़रूरु कुझु न कुझु त थींदो जेकॾहिं नथो थिए त पोइ ज़ाहिर आहे असां अॻिते वेंदासीं मुमकिन आहे असां सुप्रीम कोर्ट वञूं उन्हनि जे ॾाढो एहतजाज कयूं असां करे त एहतजाजी सघूं था ॿियो त ज़ाहिर आहे असां ग़रीब हिन इलाइक़े जा लोकल माण्हू जेके आहियूं मिसकिन ग़रीब माण्हू असां बेपहुच आहियूं जेकॾहिं असां वटि एतिरा पैसा बि कोन्हनि को असां वकील वधीक हिननि जे ख़िलाफ़ु हाई कोर्ट में वञूं सुप्रीम कोर्ट में वञूं इहो ज़रूरु आहे सुप्रीम कोर्ट ॾाढो इनशाला साल खां पोइ जॾहिं साल असांजो कन्फर्म गुज़री वेंदो उन खां पोइ सुप्रीम कोर्ट ॾाढो वेह रहंदासीं पर पोइ उतां उथंदासीं कोन छो जो वापसी जो असां वटि किरायो ई कोन हूंदो त मोटंदासीं बि कोन पोइ हाणे जीअं अलाह घुरियो तीअं थींदो इनशाला काछे वासियुनि सां साथ आहे काछे जे हक़नि जे लाइ जिदोजहद जारी रहंदी इहा जंग असांजी आहे इनशाला असांखे तवका आहे पको यकीन बि आहे मुस्लमान आहियूं ऐं अलाह साईं उन्हनि खे बि सान्या ॾींदो जेके असांजा MNAs आहिनि MPAs आहिनि उहे छो नोटिस नथा वठनि असांजो वज़ीर आला मुराद अली शाह असांजे इलाइक़े असांजे तक मां चूंडियल आहे संदसि जो फ़र्ज़ु बणिजे थो त पंहिंजे तक में कहिड़ियूं नाइंसाफ़ियूं पूरी सिंध बेस ते उहे छा करे सघंदा अफ़सोस आहे असांखे ज़ाहिर आहे असांखे ख़ैर उहा त थी आहे असांजी पंहिंजी ग़लती आहे जो असां अहिड़नि माण्हुनि खे वोट ॾिनासीं ऐवान में आंदोसीं अॼु उहे माण्हू असां ते नज़र ई कोन था विझनि ज़ाहिर आहे इहे असांजूं ग़लतियूं आहिनि ईंदड़ वक़्तनि में इनशाला असां इहो बि ज़रूरु सोचींदासीं काछेवासी मां न बल्कि मुंहिंजो पूरो काछेवासी सोचींदो ईअं थींदो इनशाला जेको असांजे फ़ाइदे में हूंदो जंहिंखे असां ॾिसंदासीं असांजे हे राइट में आहे या असांजे वेझड़ाइप में आहे असां सां हथु मिलाइण जहिड़ो आहे असांजी कंहिं ॻाल्हि ॿुधण जहिड़ो आहे इनशाला वोट बि असां उनखे कंदासीं इलेक्शन बि वेझो अचे पई इहे दोस्त जेकॾहिं ॿुधनि बि था त वरी बि मां उन्हनि खे बार बार चवंदुसि त तव्हां हिन काछे मां चूंडिजी अॼु वज़ीर आला थी वेठा हो वज़ीर आला थी वेठा हो तव्हां जूं वॾियूं वॾियूं पोस्टियूं आहिनि तव्हांखे इहे कुदरत कोन ॾिनियूं इहे तव्हांखे मथां मलाइकनि कोन ॾिनियूं असां ग़रीब मिसकिननि ई ॾिनियूं असांजी सदके तव्हां उते वेठा आहियो जेकॾहिं तव्हां उन्हनि शयुनि ते अमल करणु चाहियो था त पोइ तव्हांखे असांजी मदद करणी पवंदी ऐं तव्हांखे करणी आहे तव्हांखे करणी आहे हिन इलाइक़नि मां जेके यूसनि मां खटे अचो पिया टंडो उहो शहर आहे अदा टंडे रहीम ख़ान में तक़रीबन जेका मुंहिंजी उमिरि आहे तक़रीबन पीपल्स पार्टी बेस ते उन ई खटियो आहे बाक़ी कंहिं कोन खटियो आहे जीअं असांजा रफ़ीक जमाली MNA आहिनि उन्हनि खे बि कुझु हुअणु खपे पंहिंजे तक में एरिया में ॿियो कुझु न आहे कॾहिं ईअं ॾिसणु कोन आया त भई इहे जेके ग़रीब वेठा आहिनि एहतियात कनि पिया हिननि जो मसालो छा आहे असांखां हिननि पुछियो बि न आहे त भई छो वेठा आहिनि छाजे लाइ वेठा आहिनि हालांकि हुननि जे मथां फ़र्ज़ु आहे असांखे एहतियात करण खां पहिरियां हुननि जो फ़र्ज़ु हुयो त हू पंहिंजा इहे सिस्टम ठाहे इलाइक़े बेस ते कराए ॾियनि त असां एहतियात ई कोन कयूं ऐं असां ॾाढो ख़ुशि हुजूं हा त वाक़ई असां MNA बेस चूंडियो आहे असांजो वज़ीर आला बि ज़बरदस्त आहे ताज़ो हींअर जेको आहे MNA असांजे रफ़ीक अहमद जमाली जो हिकिड़ो बयानु साम्हूं आयो आहे त पॉलिश कंपनी अञा ताईं जेको आहे उहो रॉयल्टी ॾियण जे माना सूरत में ई कान आई आहे उन हालत में अञा ताईं कान पहुती आहे जॾहिं त उनखां अलावा जेका BHP आहे ऐं ENI आहे उन्हनि 8-10 साल अॻु में उनखे 40 करोड़ खनि ॾिना हा ऐं उहे उन्हनि ख़र्चु कया ऐं हाणे जेका आहे उन्हनि खे 47 करोड़ रुपया मिलिया आहिनि जेके अञा ताईं माना उन्हनि काउंट कढ रहिया आहिनि उन्हनि जे अकाउंटनि में रखियल आहिनि ऐं उन्हनि ते हू मुख़्तलिफ़ ॻोठनि में सर्वे करे पोइ उहे स्कीमूं ॾींदा इन बयान खे तव्हां कीअं था ॾिसो इन में केतिरी सदाकत आहे साईं पहिरीं ॻाल्हि इहा जेकॾहिं पॉलिश कंपनी उन मुद्दे में रॉयल्टी नथी ॾिए ऐं न ॾेई सघी आहे ठीकु आहे पोइ बि असां दादू ज़िले में रहूं था जेकॾहिं BHP आहे या NA जी या ॿी का कंपनी अधी ॿुधाई जिन खे रफ़ीक जमाल साहिब खे जिन एड ॾिनी आहे छा उन एड में सिर्फ़ु दादू ज़िलो आहे दादू हितां जी जेकॾहिं कंपनी आहे उन में पूरो दादू ज़िलो अचे थो पूरे दादू ज़िले खे हू कवरेज ॾिए थो त पोइ उन दादू ज़िले वारी जेका BHP कंपनी आहे उन में असांखे छो नथी एड मिले असांजे इलाइक़े में पाणी जा मसइला आहिनि असांजे इलाइक़े में रोडनि जा मसइला आहिनि असांजे इलाइक़े में अस्पतालनि जा मसइला आहिनि छा उन्हनि जा बि कुझु त हूंदा हेॾे रिलेशन या हेॾो बंदि जे हिन पासे काछो आवाज़ु हेॾे केरु पुछंदो कोन कंहिं आवाज़ु न उथारियो असांजा स्कूल मिटनि जा ढेर बणिजी विया सो असांखे काछे बेस ते ज़ाहिर आहे MNA साहिबान तव्हां वटि पैसा जेकॾहिं आहिनि बि सही इहा तव्हांजी वरी महिरबानी थी आहे तव्हां ॻाल्हि कई आहे तव्हांखे अलाह साईं ख़ुशि रखंदो असांजी दुआऊं तव्हां सां वोट त तव्हां सां गॾु ई गॾु आहिनि पर तव्हां सां दुआऊं बि आहिनि छो जो तव्हां जेकॾहिं पैसा आहिनि दादू ज़िले जे लाइ आहिनि त असां बि उन ज़िले में रहूं पिया हींअर असांखे काफ़ी दोस्त ॾिसनि पिया उन जी वॾी महिरबानी आहे आवारा केस KH सिंधी अफ़ज़ल अली बाबा
ऐं असांखे जेको आहे उन्हनि कुझु कमेंट्स बि कया आहिनि ऐं उहो असांजे प्रोग्राम खे हींअर लाइव ॾिसनि पिया, उन्हनि जी वॾी महिरबानी। ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेके दोस्त हींअर असांखे लाइव बराह रास्त ॾिसनि पिया उहे असांजे हिन पोस्ट खे शेयर वधि खां वधि माण्हुनि ताईं पहुची सघे। बख़्शल बुनियादी कहिड़ा मसइला आहिनि जिन खे सभ खां पहिरीं फोकस करणु घुरिजे, जेकॾहिं जिथां बि या ज़रूरी न आहे कंपनी जो को हुजे फंड हुजे या उन खां अलावा जेके MP MNA जा फंड हूंदा आहिनि, त प्रायोरिटी ते कहिड़ी शइ हुअणु घुरिजे? पहिरियों मुंहिंजो ज़हन जिते कमु करे थो त असांजे हिन नंढड़नि नंढड़नि ॻोठनि में पहिरें रोज़गार जो मसइलो आहे। ज़ाहिर आहे जेकॾहिं रोज़गार कोन्हे को त पोइ त का बि शइ कान्हे का, असांजो घर ई को थो हले। असांजो तइलीम पिराए स्कूल कोन्हे असांजे इलाइक़े में, जे आहे तॾहिं नाले माते स्कूल हूंदो। बुनियादी मसइला, बुनियादी सबबु, महांगायूं, हे शयूं उहे त वॾियूं आहिनि, उहे पंहिंजे हिसाब सां। असां वटि जॾहिं रोज़गार कोन्हे को त पोइ असां महांगो छा खे चऊं? सही ॻाल्हि आहे। हींअर अली बाबा असांखे सऊदी मां ॾिसी रहियो आहे, उनजी जेका आहे वॾी महिरबानी। अली असगर जंगवाणी असांखे ॾिसे पियो, वॾी महिरबानी तव्हांजी दोस्तो। तव्हां असांखे हींअर वक़्तु कढी जेको आहे असांजे हिन प्रोग्राम खे, लाइव प्रोग्राम खे ॾिसो पिया ऐं पसंदि कयो पिया। असीं काछे जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते जेको आहे कामरेड बख़्शिश जमाली सां हींअर ॻाल्हायूं पिया। अव्हांजे ज़हन में बि जेकॾहिं को सवाल हुजे त कामरेड खां तव्हां पुछी सघो था। उनखे अलावा तव्हां बि पंहिंजे इलाइक़नि जे हवाले सां बि असां सां जेको कमेंट्स में शेयर करे सघो था त तव्हां वटि छा सूरत हाल आहे। PP लॻभॻि अची पंहिंजी जेका आहे उहो टेन्यूअर खे पूरो करण वारी आहे सिंध में, ऐं उनखां अलावा नवाज़ शरीफ़ हुकूमत आहे उनखे बि अची माना मुदत पंहिंजो पूरो थियण वारो आहे। त इन अरसे में तव्हां वटि कहिड़ी तरक़ी कराई आहे तव्हांजे इलाइक़नि में, कहिड़ियूं सहूलियतूं आयूं आहिनि? सिंध हुकूमत तव्हांखे छा ॾिनो आहे? अॻियां जेको काइमली शाह हुयो उहो चेंज थी वियो, उन खां पोइ मुरादली शाह आयो आहे, त उन जे तब्दीली थियण सां तव्हांजे इलाइक़नि में केॾी तरक़ी आहे? ऐं इहो साॻियो सुवालु आहे उहो मां कामरेड बख़्शल खां बि पुछंदुसि त अॻु में जेको बख़्शल काइमली शाह हुयो उन जी सूरत जेका दौर हुकूमत आहे उनखे ऐं हींअर असीं जेके आहिनि असां त माना हिकु हवाले सां ॾाढा ख़ुशि नसीब बि आहियूं जो असांजे तक जो ई जेको आहे वॾो वज़ीर सिंध जे सभ खां वॾे मनसब ते पहुतो आहे। त कहिड़ो माना फ़र्क़ु पियो आहे? तव्हां सम्झो था को फ़र्क़ु पियो आहे असां ते? न सर, अलाह जा लख एहसान आहिनि। हिकिड़ो साईं काइम अली शाह जीअं हुयो, ख़ैर असांजे इलाइक़े जो कोन हुयो, पोइ थोरियूं घणियूं असांजी मयारूं ठाहींदियूं। जॾहिं साईं मुराद अली शाह आया आहिनि, असांजी नज़र में भाई, असांजी नज़र में सिर्फ़ु चहिरो तब्दील ज़रूरु थियो आहे, बाक़ी कमनि में या असांजे इलाइक़े में कॾहिं वज़ीर आला थी करे जंहिं तक मां निकिरी वञूं था त हुननि जे मथां इहो वॾे मां वॾो फ़र्ज़ु हो। मां ईअं थो सम्झां शायदि पीपल्स पार्टी जे मंशूर में बि हुजे त उन्हनि इलाइक़नि मां जिन मां तव्हां वॾ वज़ारत माणी आहे त तव्हां उन्हनि माण्हुनि जा मसइला हल करण या ॿुधण या ॾिसणु कम से कम। हाणे तक़रीबन उनखे वर्षो थियो हूंदो, मुंहिंजो ख़्यालु आहे असांजे हिन इलाइक़े मां चूंडिजी वञनि था, उते असां वटि कंहिं विज़िट करण बि कोन थो अचे। जेकॾहिं असां का शइ उमाणियूं था कंहिं वसीले तॾहिं बि असांखे उनजो को जवाबु कोन थो मिले। ज़ाहिर आहे पोइ हाणे उहे कहिड़े बेस ते असां सां हलंदा, ही कहिड़ी सिंध जी नुमाइंदगी कंदा? असांजो तक आहे, नंढड़ो तक आहे, साईं जन जो पंहिंजो ॻोठ बि हिन असांजे इलाइक़े में आहे। ज़ाहिर आहे उते त ईंदा हूंदा, पर पोइ इहा निगाह न आहे केॾीमहिल टंडो रहीम ख़ान अचिजे, केॾीमहिल असां जोही अचिजे, जेके असांजे इलाइक़नि जा ॻोठ आहिनि जिन मां वोट वठी विया आहियूं, उते त ॿुधूं साईं इलेक्शन जे टाइम आया साईं असांजा पाणी जा मसइला आहिनि, माण्हुनि त ज़ाहिर कया आहिनि। अॼु अॼोकी ताईं उहे वाइदा ई रहिजी विया, पर उहे माण्हू वरी वापसि न ॾिठासीं। ही पखी आहिनि प्यार जा, उहो उस्ताद पंहिंजे दोस्त वांगुरु हबीब जमाली ऐं तारिक ख़ान जमाली बि असांखे ॾिसनि पिया। वॾी महिरबानी दोस्तो, तव्हां असांखे ॾिसो पिया। तव्हां बि पंहिंजनि इलाइक़नि जे हवाले सां असां सां ज़रूरु पंहिंजा ख़्याल शेयर कयो। असांजी हिन गुफ़्तगू जे बारे में बि तव्हां असांखे कमेंट्स ॾियो, तव्हां वटि असांजो आवाज़ु ऐं असांजी तस्वीर तव्हां वटि कीअं पहुचे पई। जेको काफ़ी टाइम खां पोइ असां बराह रास्त आया आहियूं पंहिंजे हिन पेज तां, ऐं इंशा ताला जेकॾहिं टाइम इजाज़त ॾिनो या मसरूफ़ियत अहिड़ी न थी त इनशाला वक़्तन फ़क़्तन तव्हां वटि ज़रूरु जेको आहे मसइला खणी असां हाज़िर थींदा रहंदासीं। मूंसां गॾु कामरेड बख़्शल जमाली गॾु आहे, जेको शहरी इतिहाद जो इंतिहाई सरगर्म अॻवान आहे, ऐं हींअर हिननि जी जेका स्ट्रगल आहे, हिननि जी जेका जिदोजहद आहे, उहा पॉलिश कंपनी जे ख़िलाफ़ लॻभॻि साल थियण वारो आहे। हिननि जे एहतजाज खे ही मुसलसल एहतजाज में वेठा आहिनि। उनजे हवाले सां बि तव्हां खां जेकॾहिं तव्हांजो को सुवाल हुजे तव्हां कामरेड खां पुछी सघो था। उनखां अलावा ॿिए कंहिं बि इशू ते तव्हां असां सां
जेके कमेंट्स बॉक्स में अची करे असां खां पुछी सघो था ऐं पंहिंजे ॻोठ ऐं पंहिंजे इलाइक़े जे हवाले सां बि असांखे हाल अहवाल ॾेई सघो था। इसहाक अल बलोची असांखे ॾिसे पियो, गुलाम नबी जेको आहे उहो बि असांखे सऊदी अरब जिद्दा मां ॾिसे पियो। वॾी महिरबानी दोस्तो, ऐं असांजे पोस्ट खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं असांजो हीउ आवाज़ु कच्छ वारनि जो आहे उहो वधि खां वधि माण्हुनि ताईं पहुची सघे। जी बख्शल, तव्हां कंटिन्यू कयो पंहिंजो जेका ॻाल्हि आहे। तो गुलाम नबी कुझु लिखे थो, गुलाम नबी लिखे थो त अदा ॾाढे देरि सां वरी मिलिया आहियो, वज़ीर आले जे अचण वञण में को फ़र्क़ु न ईंदो, आहिनि ॿई ज़रदारी जा हारी भाऊ। वॾी महिरबानी दोस्त, गुलाम सुठी नबी, ॻाल्हि आहे। तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे। कुझु दोस्तनि जा कमेंट्स पढ़ी वठूं। साईं, काछे में मुराद अली शाह या रफ़ीक जमाली छा कयो आहे? न पाणी आहे न बिजली आहे। इसहाक बलोची असांखे इहो चयो आहे। इन खां पोइ अली बाबा लिखे थो, साफ़ आहे सर, आवाज़ ऐं वीडियो बिल्कुलु क्लियर आहिनि। वॾी महिरबानी अली बाबा, तव्हां असांखे हींअर ॾिसो पिया। अच्छा, जेका दोस्तनि कया आहिनि उन ते तव्हां थोरो भली दोस्त जेको लिखे थो त हीअ सिर्फ़ु ज़रदारी जा हारी आहिनि, पर मुंहिंजा अदा ही ज़रदारी जा हारी न आहिनि, हीअ अवाम जा नुमाइंदा, अवाम जा नौकर आहिनि। असां हिननि खे वोट ॾिना आहिनि, असांजा ई नुमाइंदा आहिनि। अवाम जा नुमाइंदा अवाम जा नौकर हूंदा आहिनि। पोइ ज़ाहिर आहे जेकॾहिं अवाम ते नथा पुॼनि, अवाम ताईं नथा अचनि, त पोइ इनशाला हुननि जो हार पोइ ज़मीदारी सभु कुझु इनशाला ख़तमु थी वेंदी। हीअ काछे में इनशाला मां त दावा सां चवंदुसि टंडरो ऐं पंहिंजो पसगरदा इलाइक़े में उहे माण्हू जेके असां पाण ई डांसूं कंदा हुयासीं, पर इनशाला हाणे असांजी अखि खुली वई आहे। पहिरियों असां शायदि धुतासीं, हाणे जागी चुका आहियूं त असांजी स्ट्रगल खे हेतिरो टाइम गुज़री वियो आहे। असां छा पिया चाहियूं? हा, जेकॾहिं कंपनी में मिलनि तॾहिं बि हिकिड़ी ऑफर मिले पई, बख़्शल तोखे असां हे शइ ॾियूं था, तूं उते हलियो वञ। इहा कहिड़े क़िस्म जी ॻाल्हि आहे? भई मां चाहियां थो मुंहिंजे इलाइक़े जो मसइलो हल थिए, मां पंहिंजे लाइ कोन थो घुरां, त इन में हो चुप आहे, बैंड आहे, बंदि आहे। इन मां मुराद इहा ई आहे त असांजे इलाइक़े में या असांजे इलाइक़े जा जेके नुमाइंदा आहिनि, शायदि इन्हनि जी नोयत ई अहिड़ी हुजे त भई जेको बि कहिड़ो थिए उनखे 5000 लख 10 लख कहिड़े तरीक़े सां मतिलबु बैंड करे सघो था, या वरी कंहिं ॿिए तरीक़े सां बैंड करे सघो था। इहो हिकिड़ो नाइंसाफ़ाणी नाजाइज़ाणो तरीक़ो आहे। असां पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि पिया कयूं जेके असांखे मिलणु खपनि, असांजा जेके राइट्स आहिनि। जंहिं पाकिस्तान मुल्क जो असां नारो हणूं पिया, जंहिं मुल्क में असां रहूं पिया, असां जूं हिते टंडरो ऐं जोही 30 किलोमीटरनि जो मुफ़ासिलो आहे, असां वटि रोड कोन्हे को। ज़ाहिर आहे उहो असां कीअं गुज़ारींदा आहियूं असांखे ख़बर आहे। ऐं इन खां अलावा पाणी जा वॾा मसइला आहिनि। असां नंढड़ा नंढड़ा ॻोठा आहिनि, उन्हनि में पाणी आहे कोन पीअण जो। 10 खां 15 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते उहे वीचारा पाणी भरणु वेंदा आहिनि। हाणे उहे माण्हू पाणी भरनि या ॿियो को कारोबार कनि, काछो उहो इलाइक़ो आहे जीअं थर सड़िजे, जॾहिं बारिश पए थी कुदरत जी, त पोइ अलाह जा लख अहसान आहिनि, कुझु न कुझु ज़रूरु थींदो आहे। बाक़ी उन खां अलावा त ॿी का बि शइ अहिड़ी कान्हे जो माण्हू को रोज़गार बि करे सघे, पंहिंजो पेट पाले सघे। पोइ सॼो ॾींहुं वेही सोचे काफ़ी अहिड़ा माण्हू असांजा हैदर भाई तव्हांखे बि ख़बर आहे इलाइक़े जा हो, काफ़ी अहिड़ा माण्हू तव्हां पाण ॾिठा आहिनि त उहे डिप्रेशन जो मरीज़ थी वेंदा आहिनि। पोइ को नशे में हली वियो, को कंहिं सिस्टम में हली वियो, मतिलबु नौजवान नसुल असांजो ईअं तबाह ऐं बर्बाद थींदो पियो वञे। ख़ुदा इन्हनि खे बचायो। बख़्शल असांखे उर्स लाशारी बि हींअर ॾिसे पियो सऊदी अरब जिद्दा मां, ऐं उन खां पोइ अली बाबा वरी असांखे कमेंट करे असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। अली असगर रोदनानी बि असांखे ॾिसे पियो। सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। बख़्शल तव्हांजे ॻाल्हियुनि मां ऐं हूअं बि मां बि हितां जो ई आहियां, त वाक़ई असांखे ईअं लॻे पियो त असां माना पथर जे दौर में रहूं पिया। अञा ताईं असांजे काछे जे ॻोठनि में पाणी जा मसइला आहिनि, उन खां अलावा रोड रस्ता कोन्हनि। त हीअ केतिरे वक़्त खां वठी इहा हुकूमत हले पई, हुकूमतूं अचनि पियूं वञनि पियूं। ख़ासि करे सिंध में त ज़्यादातर पाकिस्तान पीपल पार्टी जी जेका आहे उहा हुकुमरानी रही आहे। तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे त इन में किथे इन में असांजी पंहिंजी त ग़लती न आहे जो असां अहिड़नि नुमाइंदनि खे सिलेक्ट कयूं था, उन्हनि खे असीं वोट ॾेई उन्हनि खे इक़्तदार में चाहियूं था, त उहे उन्हनि लाइ अवाम खे ई सोचणु घुरिजे, अवाम खे ई को पंहिंजा अहिड़ा नुमाइंदा सिलेक्ट करणु घुरिजनि, पाण मां ई सिलेक्ट करणु घुरिजनि जो घटि में घटि उन्हनि जे आवाज़ खे असेंबलियुनि में वञी करे ॻाल्हाइनि। कीअं था सम्झो, ईअं ई हुअणु घुरिजे? ज़ाहिर आहे इहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु पॉइंट आहे, हक़ीक़त आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असांजे भुट्टे साहिब जी जीअं ॻाल्हि कयो पिया त माण्हू पीपल्स पार्टी खे वोट ॾियनि पिया, उन्हनि में माण्हू खे कोन ॾिसंदा हुया। आया हैदर भाई अॻियां आहे, बख़्शल आहे, या को दोस्त आहे, केरु बि आहे, भई भुट्टे साहिब जो नुमाइंदो रखियल आहे, ॾिनल आहे, असांजो उनखे वोट आहे। माना हिकिड़ो अंधो एतबार। पोइ उन्हनि माण्हुनि छा कयो आहे, ज़ाहिर आहे उहा हाणे असांजे साम्हूं बि अची वई आहे ऐं असांखे ख़बर पई आहे, ऐं जेका नई नसुल आहे उन्हनि खे बि ख़बर आहे। ऐं इलाइक़े बेस ते माण्हू अचनि पिया, उन्हनि जो हवालो बि असां पुछंदा आहियूं।
जीअं असांजे पासे में टोड़ी आहे, जीअं असांजा बालिशा आहिनि, ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि खां पुछंदा उन्हनि जा हाल किथे पाणी कोन्हे, रोडनि जा मसइला आहिनि, बिजलियुनि जा मसइला आहिनि, वॾा वॾा मसइला अंबार खणी ईंदा आहिनि वीचारा, रोईंदा पिटींदा आहिनि, बाक़ी कुझु कोन्ह थींदो आहे। पर हाणे असां ज़रूरु सम्झी विया आहियूं वाक़ई असांजी ग़लती हुई जो असां हिननि खे वोट कयासीं, असां हिननि खे पंहिंजो अॻिते आंदोसीं। इन जे लाइ अॻिते आंदोसीं त यार हीअ एवान में वञी करे असां काछे वारनि जी या असांजे हिन पूरे पाकिस्तान बेस जी मां ॻाल्हि छो न कयां। असांखे हींअर ॾिसे पियो गुलज़ार अहमद बिरोही उन लिखियो आहे त बिल्कुलु साईं इहा हालत असां पाण ॾिसी आया आहियूं। इन खां अलावा नसरुल्ला सुमरो बि असांखे ॾिसे पियो, अलाए किथां ॾिसे पियो। इन खां पोइ अली बाबा अदा तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां लिखियो आहे त सर अव्हांजो लाइव प्रोग्राम मां शेयर करे छॾियो आहे, तमामु घणी महिरबानी तव्हांजी। ऐं ॿिनि दोस्तनि खे बि, सभिनी खे, बिरोही साहिब खे, सुमरे साहिब खे बि गुज़ारिश आहे त हू असांजे प्रोग्राम खे शेयर कनि त जीअं उन्हनि सां जेके दोस्त एड थियल आहिनि त उन्हनि ताईं असांजो हीउ लाइव प्रोग्राम पहुची सघे। ऐं असांजो जेको मक़सदु आहे इन प्रोग्राम में ॻाल्हाइण जेको आहे त वधि खां वधि असांजो आवाज़ु आला ऐवाननि ताईं, माण्हुनि ताईं पहुचे। ऐं इनशाला तव्हांजे ऐं असांजे जेको आहे कोशिशि आहे इनशाला हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु रंग लाहींदी। अब्बास असांखे ग़ुलाम अब्बास बि ॾिसे पियो ऐं ग़ुलाम शबीर बि असांखे ॾिसे थो। छिनी ऐं जोही जो रोड खस्तो हाल में आहे, बिल्कुलु अदा इन ते बि पाण ॻाल्हाईंदासीं। गुलाम नबी चए थो त अवाम जा नुमाइंदा 70 जे ॾहाके में हुआ, हींअर थींदो आहे सौदो, भोतारनि जी ख़रीदारी ज़ोर शोर सां जारी आहे। बिल्कुलु तव्हांजा कमेंट्स जेके आहिनि हक़ीक़त ते मबनी आहिनि ऐं तमामु ज़बरदस्त आहिनि। जेके बि दोस्त असांखे हींअर ॾिसनि पिया, घटि में घटि उहे कमेंट्स में जेको आहे पंहिंजे इलाइक़े जे लोकेशन असांखे ज़रूरु ॿुधाइनि, जीअं असांखे ख़बर पए त हीउ काछे जो आवाज़ु जेको आहे उहो सिंध जे या मुल्क जे या मुल्क खां ॿाहिरि कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में असांजो आवाज़ु पहुचे थो, असांखे जीअं ख़बर पइजी सघे त तव्हां असांखे किथां खां हींअर ॾिसो पिया। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जेके हींअर असांखे ॾिसनि पिया। जी बख्शल तव्हां। दादा जीअं अधे लिखियो आहे 70 जे ॾहाके में पीपल्स पार्टी जी बेस ते लिखी आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे त वाक़ई ज़ुल्फ़कार अली भुट्ट जॾहिं नारो हयो हो त उहो वॾेरनि, मुख़्तारनि, जागीरदारनि जे ख़िलाफ़ु हुयो। उहो ग़रीब, मिसकिन, हारिन, मज़दूर अवामनि जे हक़ में हुयो त हुनजो कामयाबी माणी। सो हाणे उहा ई साॻी पीपल्स पार्टी आहे, वरी उनजे मथां वराए साॻियो वॾेरा तबिको हावी थी उनजो मथां वेही रहिया आहिनि। ज़ाहिर आहे ग़रीब माण्हू खे निचोड़नि जी कोशिशि कंदो, मुंहिंजो जहिड़ो मिसकिन जेकॾहिं आवाज़ु कंदो त भई तोखे मां देरी कोन्ह कंदुसि। के बि तरीक़ा आहिनि मूंखे प्रेशराइज़ करण जे लाइ, बंदि करण जे लाइ, बैंड करण जे लाइ। ज़ाहिर आहे इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे अदा, इहा हक़ीक़त आहे, इहा पीपल्स पार्टी आहे, ग़रीबनि जी पार्टी। जीअं चयो थो वञे ईअं कोन्हे, वॾेरनि, भोतारनि, जागीरदारनि जी पार्टी आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। जेकॾहिं अन्न अचे थो त उन साईंजन जे भांडे में हलियो थो वञे, जेकॾहिं तंबू अचनि था तॾहिं बि कंहिं दोस्तनि जे भांडे में हलिया विया। ग़रीब मिसकिन जेको आहे न हिते थाणे ते बि नथो वञी सघे। जेकॾहिं कंहिंखे लठ हणी, डंडो हणी, को मथो कंहिंजो फाटल बि हूंदो, थाणे ते वेंदो त थाणे वारा बि उनखे इहो ॾस ॾींदा, दादा तव्हां जेको आहे पहिरियों पंहिंजे ॻोठ जे वॾेरे सां मिली अचो। मूंखे इहो बि अफ़सोस आहे त हीअ जेके असांजा वेठा आहिनि उहे अमलदार कनि छा पिया, छो वेठा आहिनि, उहे वरी उनखे ॾस ॾींदा तव्हां भोतार सां वञी मिली अचो बाबा, ऐं रेस चए थो। हाणे वरी ईअं बि आहे असांजे हिन इलाइक़नि में थियो आहे, आंधी रिकार्ड आहे मूं वटि पिया आहिनि, अहिड़ियूं शयूं आहिनि। जेकॾहिं को माण्हू वियो आहे अहिड़ो धकी, हू पंहिंजी दर्ज करणु वियो आहे भई मूंसां हीअ नाइंसाफ़ी थी आहे, वरी जेकॾहिं भोतार साईं जी फ़ोन अचे थी एस एच ओ साहिब खे त वरी उहो ई धकी जेको आहे उहो अंदरि हो घुमंदो थो वधे ॿाहिरि। अच्छा बख्शल, तव्हां खां ऐं प्लस में जेके असांजा दोस्त असांखे हींअर ॾिसनि पिया उन सभिनी खां मुंहिंजो इहो सुवालु आहे, इन सुवाल जो जवाबु तव्हां ज़रूरु कमेंट्स में ॾियो त आख़िर इन जो हल छा आहे। असल सिंधियुनि में इहा सुजाॻी कहिड़े तरीक़े सां ईंदी, छो जेको आहे हिन वक़्तु ताईं जॾहिं असीं इहा सॼी जेका आहे वार्ता पाण ॾिसूं पिया ऐं असां सां इहा वार्ता थिए पई, हींअर ताईं असांखे माना जेको आहे बुनियादी सहूलतूं, ज़िंदगी गुज़ारण जूं जेके बुनियादी सहूलतूं आहिनि, पाणी आहे, सिहत आहे, तइलीम आहे, रोड आहे, बिजली आहे, इहे बि मुयसरु न थी सघिया आहिनि। जॾहिं त इहा ॻाल्हि जेकॾहिं असीं हिते वेही कयूं था त हींअर दुनिया जे जेकॾहिं ॿिनि मुल्कनि में या असांजा जेके दोस्त हींअर सऊदी अरब में या दुबई में वेठा असांखे हींअर ॾिसनि पिया त उहे ख़ुदि ॾिसंदा हूंदा त हीअ कहिड़ी हालति में असीं हींअर गुज़ारियूं पिया। इन जे बावजूदि बि हर भेरे ही ईअं ई वोट इक़्तिदार में अचनि था त आख़िर इहा रवश, इहा माण्हुनि जी जेका सोच आहे उनखे कीअं चेंज कबो, इन ते तव्हां बि कमेंट्स कयो। ऐं ॿिया असांजा जेके दोस्त हींअर असांखे ॾिसनि पिया, ग़ुलाम शबीर लिखे थो त मां सऊदी खां तव्हांखे ॾिसां पियो, वॾी महिरबानी आहे। तव्हां वज़ीर अली लाशारी बि असांखे हींअर ॾिसे पियो, वज़ीर तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो आहे ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे प्रोग्राम खे वधि खां वधि शेयर कनि त जीअं घणनि खां घणनि माण्हुनि ताईं असांजो आवाज़ु पहुचे। वॾी महिरबानी। जी बख्शल, तव्हां मुंहिंजे सुवाल जो जवाबु। दादा जेकॾहिं भोतार के या वॾेर के सिस्टम मां निकिरण जी ॻाल्हि पिया कयूं, उहा ज़ाहिर आहे तइलीम सां आहे।
असां जिन इलाइक़नि में तइलीम कान्हे का, उहा बि ज़ाहिर आहे मनसूबा ठहियल आहिनि। तइलीम न हूंदी, पढ़ंदो कोन, हुनजे ज़हन में का शइ कान हूंदी त ज़ाहिर आहे अॻिते हू कुझु नथो करे सघे। मेन पॉइंट जेकॾहिं इन मां निकिरंदासीं त असां वटि तइलीम हुजनि। तइलीम हुजण सां गॾु असांजो फ़र्ज़ु गवर्नमेंट ते पए थो। तइलीम जो असांजो फ़र्ज़ु गवर्नमेंट पए थो। जेकॾहिं गवर्नमेंट ई उन वॾेरनि सां सची आहे, आवाम सां सची न आहे, त पोइ ज़ाहिर आहे तइलीम बि कान ईंदी, सुधारो बि कोन ईंदो, पोइ आवाम ईअं ई हूंदी, बि छा कंदी आवाम यार। फहद बलोच असांखे ॾिसे पियो, ज़बरदस्त लिखियो आहे। अदा हाजी जेको आहे हुन लिखियो आहे गुड। वॾी महिरबानी फहद, तव्हां असांखे किथां पिया ॾिसो, ऐं अदा हाजी तव्हां असांखे किथां पिया ॾिसो। पंहिंजी लोकेशन जेको आहे उहा असां सां जेकॾहिं तव्हांखे मुनासिबु लॻे, मुमकिन हुजे, तव्हां असांखे कमेंट्स में क्लियर कयो, जीअं असांखे ख़बर पवे त असांजे कच्छ जो आवाज़ु हींअर केसीं ताईं गूंजे पियो। दोस्तो, तमामु बदकिस्मती जी ॻाल्हि आहे जो असीं काछे वासी, जेकॾहिं मां हींअर काछे जे पेज तां लाइव आहियां त मां पंहिंजे काछे जी ॻाल्हि कंदुसि, बख्शल बि काछे जी ॻाल्हि कंदो, तव्हां असांखे जितां ॾिसो पिया तव्हां पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि कंदो। त काछे वारा असीं हींअर ताईं पथर जे दौर वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। बिल्कुलु जेको आहे सहूलियतूं कोन्हनि, ऐं बुनियादी सहूलियतूं जेके आहिनि, बिजली जो मसइलो ॾिसंदो, हींअर बि पाण वटि बिजली कान आहे। सो इहे सभु शयूं ॼण त असांजी क़िस्मत बणिजी चुकियूं आहिनि। हालांकि इहा क़िस्मत असांजी आहे कान, पर इहा असां हथ ठोकी जेका आहे पंहिंजी तक़दीर आहे, उहा पंहिंजी पाण लिखी आहे। इहा तक़दीर जेका आहे उहा लोहे महफ़ूज़ वारी तक़दीर न आहे, इनखे असीं तब्दील करे सघूं था, पर इहा छो नथा कयूं? लॻे थो असां में जेको आहे बर्दाश्त जो मादो आहे उहो तमामु घणो आहे, जो असांखे ही ॾुख, ही तकलीफ़ूं जेके आहिनि अञा ताईं असांखे नज़र में नथा अचनि। हर दफ़े जेको आहे असीं उन्हनि साॻियुनि माण्हुनि खे चूंडे आला अहवाननि में पहुचायूं था, तब्दीली जो को नालो कोन्हे। उर्सला शरीफ़ लिखे थो, इहा तब्दीली वोट सां ईंदी। अदा बिल्कुलु वोट बि थींदा रहंदा आहिनि। तव्हां ॾिठो आहे अक्सर करे जेको आहे जॾहिं बि वोट थिया आहिनि तॾहिं बि साॻिया साॻिया माण्हू अचनि पिया, ऐं वॾी बदकिस्मती इहा आहे त वोटनि में जेके असांजा नुमाइंदा बीहनि था, या उहे साॻिया साॻिया माण्हू ई अची नुमाइंदा बीहनि था। असां वटि जो अल्टरनेट या मुतबादिल जेको आहे उहो को सुठो अहिड़ो न हूंदो आहे आवाम जे चूंड जे लाइ या सिलेक्शन जे लाइ। उन लाइ मुंहिंजो जेको रायो आहे या मुंहिंजी जेका ॻाल्हि आहे, सोच आहे, थी सघे थो तव्हां हुन सां इतफ़ाक़ कयो या न कयो, त असांखे पंहिंजे विच मां नुमाइंदा चूंडणु घुरिजनि। उतां खां आम माण्हुनि खे सिलेक्ट करे अॻिते आणणु घुरिजे, ऐं उन्हनि सां घटि में घटि असीं पोइ ॻाल्हाए सघूं। हिकिड़ो जेको वॾेरो आहे, हिकिड़ो बोहतार सरदार पीर मीर वॾो जेको बि आहे वॾेरो आहे, उनखे जेकॾहिं असां सिलेक्ट कयूं था त उन सां असां बग़ैर सिलेक्शन जे, जॾहिं हू ईअं पंहिंजे औताक ते पंहिंजे इलाइक़े में बॉस बणियो वेठो हूंदो आहे, त असां हुन सां आम ॿीहनि में नथा मिली सघूं। उनखे वरी असीं हथी ॾेई करे अञा वज़नातूं कयूं था, ज़ाहिर आणियूं था, त इहा असांजी पंहिंजी चरियाई आहे। उनजे करे हाणे असांखे तब्दील थियणु घुरिजे। उहा तब्दीली रुगो मां या कॉमरेड बख्शल न ईंदो, उनजे लाइ वारा सभिनी खे जेको आहे ज़ाती मफ़ादनि खां हटी करे उन किरदारु अदा करणु घुरिजे। कीअं बख्शल, मां सही पियो चयां? बिल्कुलु पॉइंट आहे। हर माण्हू, हर इंसान, एज़ ए हर इंसान जेके बि असां रहूं था पंहिंजे इलाइक़नि में, असां सभिनि जे मथां हिकिड़ा फ़र्ज़ रखियल आहिनि। रुॻी इहे फ़र्ज़ असांजे मथां कोन्हनि त मां पंहिंजे घर जो ॾीओ ॿारे सघां थो, बसि मूं पंहिंजो घर हलायो आहे, हाणे बसि मुंहिंजो फ़र्ज़ु न। इंसानियत जे नाते बेफ़र्ज़ हिकिड़ा हूंदा आहिनि जेके असां इंसान जूं ख़िदमत करणु चाहियूं। इन में पोइ हिकिड़े ॼणे जी ताड़ी न आहे वॼंदी, जीअं चवंदा आहिनि सचड़नि वरण वीचारो सचे वार, हिकिड़े हथ जी ताड़ी न आहे वॼंदी। जेकॾहिं असां काछे वासी सभु मुतहिद थी हिकिड़े फोरम ते कंहिं प्लेटफॉर्म ते बीहूं था, त शायदि असां खटियूं सही, ऐं शायदि इन्हनि जो असां मुक़ाबिलो बि करे सघूं। अली गुलाम लेगारी असांखे वाही पांधी मां ॾिसे पियो। अली बाबा असांखे वरी कमेंट्स कयो आहे त काछे वारा मोहन जे दड़े वारे दौर खां बि पोइते आहिनि। अदा मोहन जो दड़े वारो दौर जेको आहे तमामु भलो हुयो, उन ते त असां सिंधी फ़ख्रु कंदा आहियूं त असां उहो ॾाढा बाशऊर ऐं सुलझियल आहे। उन वक़्त में 5000 साल अॻु में बि जेके आहिनि उहो असांखां काफ़ी बहितर हुया। गुलाम नबी लिखियो आहे त हुकूमत भोतार ऐं वॾेरनि जी आहे, छा असांखे तइलीम ॾेई हू पंहिंजो मौत ख़रीद कंदा? साईं वारनि खे ख़बर आहे जॾहिं तइलीम आम थी त साईं जन घर वेड़ा थी वेंदा। बिल्कुलु। ऐं प्रिंस सिंधी असांखे हींअर ॾिसे पियो, उन लिखियो आहे त साईं तव्हां सां गॾु आहियूं। वरी महिरबानी अदा, वरी महिरबानी तव्हांजी, तव्हां असां सां गॾु आहियो, असांजे प्रोग्राम खे बि ॾिसो पिया, उनखे पसंदि पिया कयो, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। बख्शल वरी तव्हांजे स्ट्रगल ते ईंदासीं त तव्हां किथे किथे भला हींअर तव्हांजे स्ट्रगल खे अची, तव्हांजे हिन एहतजाज खे लॻभॻि साल थियण वारो आहे, इन साल में तव्हां किथे किथे जेको आहे एहतजाज कयो आहे, पंहिंजो आवाज़ जेको आहे रिकॉर्ड करायो आहे? असां पंहिंजी ताक़त आहे, पंहिंजी ज़ाहिरा गुरबत आहे, वाही पांधी, भान, सेवण शरीफ़, उनखां अलावा टंडो में त आहियूं ई आहियूं। इन हाओ असांजी ताक़त आहे, जेतिरी पहुच हूंदी आहे ज़ाहिर आहे
एतिरे करे दोस्त मां पाण पंहिंजी ॻाल्हि कंदुमि त मां पाण ग़रीब आहियां। जेकॾहिं मूं वटि मोटरसाइकिल में तेल जेतिरा पैसा हूंदा त मां किथे वञी सघंदुमि। 5-8 दोस्त जेकॾहिं असां हलूं था ज़ाहिर आहे कुझु 5 रुपया हुअणु खपनि। हिननि असांखे ज़ालिमनि अहिड़ो कमज़ोर करे छॾियो आहे, अहिड़ो हिननि कमज़ोर करे छॾियो आहे वॾेरनि जी भोतारनि जो हिन सिस्टम, त जीअं हितां जो माण्हू आवाज़ ॿाहिरि न कढी सघे, ॿाहिरि असांजे वञी न सघे। ऐं कंहिं माना कंहिं एरिया में या किथे जीअं मां पाण ॻाल्हि कयां पियो यार सुप्रीम कोर्ट वञा, पर कीअं वञा, छाजे मूं वटि वसाइल कोन्हनि को, मां वटि कहिड़े तरीक़ो कोन्हे को, कहिड़े हिसाब सां वञी सघंदुसि। इहे परेशानियूं बिल्कुलु आहिनि। इन्हनि जे करे असां पंहिंजे इन्हनि इलाइक़नि में जेको असां पंहिंजा एहतिजाज रिकॉर्ड कराया आहिनि, ईंदड़ साल जेको असांजो इनशाला गुज़रंदो उन खां पोइ इनशाला अलाह साईं ईमान ॾींदो न अलाह कंदो, कुझु न कुझु त कंदा। जेकॾहिं न कयूं त पोइ इनशाला सुप्रीम कोर्ट जे आॾो असां धरवणी वेही रहंदासीं। पोइ जेके मुआसीं उते ई मरी वेंदासीं। पोइ कांध पोइ असांखे उते जेकॾहिं थींदो ठीकु आहे, वापसि न आहे मोटणो। अली दोस्त शहाणी जेको आहे असांखे हींअर बराह रास्त ॾिसे पियो, हुन चयो आहे त सर नलका काॾे विया। हाजी ख़ान शहाणी जो स्कूल बि बंदि आहे। तमामु बदकिस्मती आहे अली दोस्त शहाणी जो हिन जदीद दौर में बि जेको आहे स्कूल बंदि जेको रहणु आहे, इहा तमामु अफ़सोसनाक सूरत हाल आहे। वाकई तव्हांजो स्कूल जेको आहे बंदि आहे, या हुकूमत मुसलसल फेल्यूअर आहे, हर मसइले में जेको आहे उहो फेल थी चुको आहे। कुझु बि सहूलियतूं न ॾिनो आहे। घटि में घटि जेका तइलीम जेको आहे उनजे लाइ सवेर भाऊ गुलाम नबी बि ॻाल्हि कई आहे त तइलीम सां हिननि जो मौत आहे, हिन कल्चर जो मौत आहे। हू कॾहिं बि कोन चाहींदा त माण्हुनि खे तइलीम मिली सघे। हाफ़िज़ शकील अहमद काका लिखे थो, गुड वर्क अदा, वॾी महिरबानी काका। राहिब शहाणी बि असांखे ॾिसे पियो, अलाह आपको ख़ुशि रखे, वॾी महिरबानी दुआ ॾियण लाइ। अब्दुल जब्बार जमाली अस्सलाम वालेकुम चए थो, वालेकुम सलाम। आज़िम जान खाकान, वाह अदा वाह, गुड एप्रिशिएट, वॾी महिरबानी। अब्दुल लतीफ़ असांखे चए थो त छॾियो अदा तव्हांजो पंहिंजो जमाली शाह वोट न ॾियो। अच्छा ठीकु आहे। अब्दुल जब्बार जमाली चए थो जिद्दा मां असांखे ॾिसे पियो, पेरेंट्स सिंधी भाउ, टंडरो जो कुझु कोन थींदो भाउ। समीर चांडियो असांखे सऊदी अरब जिद्दे खां ॾिसे पियो। दोस्त असांखे धड़ाधड़ कमेंट्स कंदा वञनि पिया, ऐं ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजो जेको आवाज़ु आहे उहो काफ़ी दोस्तनि ताईं पहुचे पियो, ऐं उहे असांखे टाइम कढी हींअर ॾिसनि पिया। समीर चांडियो अस्सलाम वालेकुम चए थो, वालेकुम सलाम समीर चांडियो। अली दोस्त जेको कमेंट्स कयो आहे त हिन दौर में बि हुननि जो ॻोठु हाजी ख़ान शहाणी, हुननि जो स्कूल बंदि आहे। उन खां अलावा हुन जेका ॿी ॻाल्हि कई आहे उहा कई आहे नलकनि जी। पर इन जवाब खां अॻु में मां माजिद अली रुस्तमानी जी जेका आहे उहो शुक्रियो अदा कयां थो। हू असांखे हींअर ॾिसे पियो, सलाम लिखिया अथसि, वालेकुम सलाम माजिद रुस्तमानी, तव्हांजी वॾी महिरबानी। अली दोस्त खे तव्हां जवाबु ॾियो। हा अली दोस्त अदा, जेके नलका हुया तव्हां पाण ॾिठा पिया असांजे इलाइक़े में 80,000 रुपए खपी विया, 80,000 ते 70,000 ते नलको खतो पियो। बाक़ी जेके नलका ग़रीबनि जे घरनि में लॻणा हुया उहे भोतारनि जे घरनि में हूंदा, उताकुनि ते हूंदा, हिकिड़ा न बल्कि 3 उन्हनि जॻहियुनि ते हूंदा। ज़ाहिर आहे इहा सिधी ॻाल्हि आहे। ऐं इन खां अलावा तव्हांजे स्कूल जी ॻाल्हि कई आहे, स्कूल जो मसइलो आहे। उन सां सिर्फ़ु तव्हां ॻोठाणा पूरा जेके बि आहियो, हाजी ख़ान जे ॻोठ जा दोस्त जेके बि आहियो, तव्हां मुतहद थी निकिरी पोइ हाणे असांखे निकिरणो पवंदो। हिकिड़ा बाग़ी थी पवंदा आहिनि, हथियार खणी असांखे बाग़ी थी पवणो, बाक़ाइदे निकिरणो पवंदो। इनकलाब आणणो आहे भई कीअं, काथे में निकिरणो पवंदो। ॻोठनि जा ॻोठ धड़ाधड़ निकिरी पोइ रोडनि जा रोड बंदि कंदासीं। असां रातियूं ॾींहं रोडनि ते गुज़ारींदासीं। इनशाला असां पंहिंजा हक़ छीनी ज़रूरु वठंदासीं भोतारनि खां। ऐं वॾेरा इहे सघ वारा न आहिनि, इन्हनि जो रुॻी ख़ाली चहिरो ईअं ॾिसण में ईअं ईंदो आहे, कुझु कोन। जेकॾहिं आवाम तव्हां जागी निकिरी पओ था त इनशाला इहा दीवार बि असां किराए छॾींदासीं। बिल्कुलु इनशाला। दोस्त असांखे हींअर ॾिसनि पिया, अब्दुल सत्तार ज़बरदस्त अदा, गुलाम हैदर वॾी महिरबानी। अब्दुल सत्तार अयाज़ अली असांखे सलाम चया आहिनि, वालेकुम सलाम। अब्दुल जब्बार जमाली त लिखे थो त तइलीम इंसान जो बुनियादु आहे। बिल्कुलु अदा, को शक कोन्हे। रहीम ख़ान असांखे ॾिसे पियो, रहीम जमाली, वेरी नाइस अदा, वॾी महिरबानी। कामरान जान सिंधी जेको आहे लिखियो आहे, ॾाढो तवील कमेंट्स कयो अथसि, उन में मां कोशिशि कयां थो त मां इनखे पढ़ी सघां। इसका हल ये है कि ईमानदार और अहल अफराद इलेक्शन में हिस्सा लें, क्योंकि हम आवाम का जहन तो बनाते हैं कि वोट का सही इस्तेमाल करें, लेकिन वो कहाँ और कैसे इस्तेमाल करें, क्योंकि अक्सर करप्ट और वडेरे ही इलेक्शन में इलेक्शन लड़ रहे होते हैं। अवाम ने किसी को वोट देना है। बिल्कुलु कामरान, मां इन ते ही मैंने इसी पे बात की थी थोड़ी देर पहले, इन ते ही मूं ॻाल्हायो हुयो त असां वटि जेका सिलेक्शन हूंदी आहे, मुतबादिल जेका हूंदी आहे, उहो तमामु माना ॿियो कोन हूंदो आहे। उहो बि सेम साॻियो हूंदो आहे। अपोज़िशन ऐं जेका हूंदी आहे या मद मुक़ाबिल जेके ॿई धुरियूं हूंदियूं आहिनि,
उहो सेम साॻिया हूंदा आहिनि त उन्हनि खे पोइ जेको वोटर आहे उनजी सिलेक्शन जेका आहे उहा करणु उन्हनि खे ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। कामरेड अली शेर, वॾी महिरबानी, तव्हां असांखे हींअर वाही पांदी मां ॾिसो पिया, वाह हैदर वाह लिखियो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। मुस्तफ़ा बलोच लिखे थो त बख्शर जमाली ऐं हैदर सिंधी साहिब इलाइक़े जी मुंतख़ब नुमाइंदनि कच्छ जे लाइ छा कयो आहे, इन ॻाल्हि ते थोरो रोशनी विझो। बिल्कुलु मुस्तफ़ा, इन ई ॻाल्हि जो पिटड़ो पिटियूं पिया असां यको ॿई ॼणा त जेके आहिनि असां पथर जे दौर जी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। समीर चांडिया चए थो हक़ हक़ कामरेड जमाली साहिब तव्हांजे लाइ। गुलाम नबी वरी असांखे लिखियो आहे त भाऊ हिकु ॾींहुं मोकल कयो, हिकु ॾींहुं प्रोग्राम कयो, छो त घणा माण्हू फ़ाइदो हासिलु कनि ऐं सुजागी पैदा थिए। ॿियो अर्थ नलकनि ऐं नालियुनि ते ज़मीर न खपायो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। प्रिंस सिंधी चए थो त मिठा सिंध अम्मा खे आज़ादी कान मिली, टंडो खे वरी कीअं मिलंदी। समीर चांडी चए थो त बिल्कुलु कामरेड सच चयो अथई। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी जेके असांखे हींअर ॾिसनि पिया, क़ीमती टाइम कढी। भाउ गुलाम नबी, तव्हां सही लिखियो आहे त हिकु ॾींहुं मोकल कयो ऐं हिकु ॾींहुं प्रोग्राम कयो, पर असां बि पंहिंजा कुझु मजबूरियूं आहिनि, कुझु ज़ाती अहिड़ियूं शयूं लागू आहिनि जंहिंजे करे असीं रोज़ु या हिकु न ॿिए ॾींहं ते त बराह रास्त नथा अची सघूं। तव्हां हींअर बि ॾिसो पिया त मां पंहिंजे शॉप ते, मां पंहिंजे दुकान ते वेठो हींअर जेको आहे प्रोग्राम कयां पियो। दिलि चयो आहे तव्हां सां जेको आहे कचहरी कजे, काफ़ी टाइम थी वियो आहे। उहा विछोटी जेका असांजे तव्हांजे विच में थी हुई उनखे ख़तमु करण जी हिकु नंढड़ी कोशिशि कई आहे ऐं इनशा तव्हांजो साथ रहंदो ऐं ईअं ई तव्हां असांखे ॾिसंदा रहंदो त इनशा ताला असांजी बि हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं असां कोशिशि कंदासीं त असां अव्हां लाइ टाइम कढूं ऐं अव्हां असां लाइ टाइम कढी असांखे ॾिसो। छो जो जेकॾहिं असां ख़ाली वेही असां ॿई ॼणा ॻाल्हाईंदासीं ऐं असांखे तव्हां ॾिसण वारा न हूंदो त असांजी जेका इहा ख़ाली ॻाल्हाइण आहे उहो को फ़ाइदे जो न हूंदो। तव्हांजो ई असांजो साथ इनशा गॾु हूंदो। असांखे ही छा आहे, असदुल्लाह जान अंसारी चए थो त सभु चोर आहिनि। अदा मां हाणे हिन ते छा कमेंट्स कयां, हर कंहिंखे आज़ादी आहे, सोशल मीडिया आहे, उहो कुझु बि लिखी सघे थो कुझु। बख्शल, तव्हां छा था सम्झो त केसीं ताईं ही हाणे इलेक्शन जो बि अचण वारो टाइम आहे त माण्हुनि में ही जेका असीं अवेयरनेस सुजागी जे लाइ जेका जिदोजहद कयूं पिया उन जो कुझु फ़ाइदो पियो हूंदो, कुझु माण्हुनि में तब्दीली। हींअर माण्हुनि जो छा रुख़ आहे? तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ा एक्टिव सरगर्म माण्हू आहियो, सोशल माण्हू आहियो, त माण्हुनि सां तव्हांजी कचहरी थींदी हूंदी, त माण्हुनि जो छा ख़्यालु आहे? हा त इन हवाले सां जेतिरो टाइम मां पंहिंजी तहरीक ते वेठा आहियूं त उन में मां काफ़ी कुझु ॼातो आहे, काफ़ी कुझु सम्झो आहे, काफ़ी कुझु ज़ाहिर आहे मूंखे अञा सम्झण जी कोशिशि आहे। अहिड़ा माण्हू ज़रूरु आहिनि जेके अंदर में रोअनि पिया, ॿाहिरि खिलनि पिया, उन्हनि जूं हे मजबूरियूं आहिनि, उहो रोअणु ॿाहिरि कीअं आणिया। काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि, पर इनशा अल्लाह असां जेका जिदोजहद कई आहे, असांजी कोशिशि आहे, हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे असांजी ज़ाहिर आहे, उन्हनि दोस्तनि ताईं पैगाम पहुचाइणु, भई असां सां